आहियां बागी सागर पवार। इन वक्त नाज़रीन असां जेको आहे सिंध यूनाइटेड पार्टी ज़िला ओला जे जेको आहे सदर डॉक्टर अली नवाज़ गबोल साहब सां असां उन जे उताक ते मौजूदु आहियूं। अॼु संदसि असां उन जी शख़्सियत जे बाबति जेको आहे साईं खां सियासी ऐं जेको आहे उन जी ज़िंदगी जे मुतलिक़ हाल वाल कंदासीं था। साईं जो जेको आहे ज़िंदगी में केतिरो वक़्तु ॾिनो सियासी उनखे टाइम खे, ऐं उनखां पोइ केतिरियूं मुश्किलातूं उन्हनि खे पेश आयूं। इन वाले सां अॼु असांजो ख़ासि महिमान आहे डॉक्टर अली नवाज़ गबोल साहब। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं था। सर, सोच टीवी में भली कार। सर, थोरो ॿुधाईंदो त अवां क़ौम परस्ती जे हवाले सां जेको आहे सियासत जेका शुरू कई उहा क़ौम परस्त तंज़ीम खां ई छो? का मिसाल तौरु जीअं सियासी वॾी जीअं तंज़ीम आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या नून लीग आहे या काफ लीग आहे या ॿियूं पार्टियूं आहिनि, क़ौम परस्त पार्टी खां शुरूआति कीअं थी, कॾहिं थी, कंहिंखां मुतासिर करे कई? महिरबानी दोस्तो, मां सभु खां पहिरियां शुक्रगुज़ार आहियां तव्हां दोस्तनि जो ऐं सोच टीवी वारनि जो जेको अॼु मूंखे इन जे क़ाबिल सम्झी मूं वटि आया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ौम परस्ती जेका हुई असां में नंढे हूंदे खां ई का हिकिड़ी जी माना चवंदा आहिनि सुती में का मिलियल हुजे, अहिड़े तरीक़े ते स्टूडेंट लाइफ में। ऐं उन खां पोइ जॾहिं बाक़ाइदे असां क़ौम परस्त सियासत में 2005 जे दौरान जेको आहे मां STP में पंहिंजो हिन इलाइक़े में नाज़िम जे लाइ मां पंहिंजो बीठुसि। असांजो पूरो पैनल हुयो। पोइ उन टाइम में मुशरफ जो दौर में पंहिंजो पीपल्स पार्टी वारा दोस्त आया। तव्हांखे ख़बर आहे त क़ौम परस्त पंहिंजो वोट सदाई पीपल्स पार्टी खे ॾींदा रहिया आहिनि। पोइ दोस्तनि चयो बाबा हाणे तव्हां जेको आहे अॻियां दोस्त आहिनि उहे पंहिंजा सिंधी आहिनि, ॿिया अची वेंदा, टिया अची वेंदा, तव्हां उन्हनि जे साम्हूं हथु खणो। असां हथु कयो ऐं शुरूआति असांजी जेका आहे क़ौम परस्त सियासत में इन टाइम खां थी। पोइ मुसलसल जेका आहे असां कुझु टाइम जेको आहे STP में रहियासीं। डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में असांजो सियासी जेको हुयो उस्ताद मां चवंदुसि अली हसन चांडियो साहिबु हुयो, मरहूम, जेको अॼु हिन दुनिया में न रहिया आहिनि, पर असांजा सियासी उहे दोस्त आहिनि। एजाज़ सामटियो साहिबु आहे ऐं हिते जेके आहिनि पंहिंजा काफ़ी सारा दोस्त आहिनि जिन सां गॾिजी असां पंहिंजो क़ौम परस्त सियासत कई। क़ौम परस्ती छो ऐं पंहिंजे ॿिए कंहिं पार्टी में छो न वियो? तक़रीबन असां ॾिठो आहे त जेतिरे क़दुरु ॿियूं जेके बि तंज़ीमूं आहिनि उहे सिंध दोस्त न रहियूं आहिनि। ज़रूरन असां सिंध में रहूं था, असांखे जेका सिंध दोस्त सिंधी माण्हुनि जे लाइ जेका आहे उन वटि पॉलिसी हूंदी। भले चवनि था पीपल्स पार्टी सिंध जी पार्टी आहे सिंध जे लाइ, पर हर दौर में जेको आहे सिंधी माण्हुनि खे वधि मां वधि नुक़सानु जेका आहे पीपल्स पार्टी खां ई पहुती आहे, पीपल्स पार्टी जे दौर में थियो आहे। मां तोखे पंहिंजो हिकिड़ो थोरो जीअं तव्हां ॿुधायो दादा तव्हांखे कहिड़ा तकलीफ़ आया आहिनि, तव्हांखे कहिड़ा ॾुख जेके आहिनि। असांजो पहिरियों जेको आहे तकलीफ़ असांखे पीपल्स पार्टी जेका पहिरें दौर ज़ुल्फ़कार पंहिंजो पीपल्स पार्टी मां न चवंदुसि पर ज़रदारी ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जेको हुयो घरू वज़ीर हुयो। असां हिकु धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु एहतिजाज करे CM हाउस जे साम्हूं धरणे हणण जे लाइ हितां STP में ओॾी महिल असां काफ़ी तादाद में दोस्त गॾु हुआसीं। असां 3000-4000 माण्हुनि जो जेको क़ाफ़िलो वठी नादरना बाईपास सां सुपराई वी ते जेको आहे वञण जे लाइ थियासीं। अॻियां पुलिस जा वॾा टाला ऐं पीपल्स पार्टी जे दौर में असां ते फायरिंग थी, जंहिंमें असांजा 2 दोस्त शहीद थिया। असां 40 दोस्त गिरफ़्तार थियासीं, जेल वियासीं, जेल जूं सख़्तियूं ॾिठोसीं। ऐं उन खां पोइ जेको आहे पंहिंजो 3-4 साल उन केसनि में लोड़ींदा रहियासीं। त इहो छा आहे? इहो पीपल्स पार्टी जे दौर में असां जॾहिं ओॾी महिल चयो हो त बाबा जॾहिं ऑपरेशन वज़ीरिस्तान में हले पियो थो तव्हांखे हिते कराची में या सिंध में आणण जे लाइ छो हेतिरो जेको आहे उहो इलाइक़ो छॾे जॾहिं हिते अचनि था त उहे वापसि न थींदा? त उहो तव्हां ॾिठो आहे, सभिनी ॾिठो आहे। 2009 में इहो असां इन जे लाइ एहतिजाज कयो। 2010-2011 में तालिबानाइज़ेशन हिते शुरू थी वियो हुयो, टारगेट किलिंग शुरू थी। हिते जा जेके इदारा हुया, हिते जा जेके पंहिंजो कोर्टूं हुया, उहे उन्हनि बि तव्हां वाज़े बाबा बदामनी जेका आहे कराची में बदामनी छाजे लाइ थी आहे उहो वाज़े थियो त जेको धारिया ॿाहिरि खां आया आहिनि उन जे लाइ जेका आहे इहा बदामनी थी आहे। त मां चवंदुसि त उन जे करे असां बहितर सम्झो क़ौम परस्त तंज़ीमनि खे। त उन खां असां STP में रहियासीं।
पोइ कुझु टाइम खां पोइ इहो 2009 जो जेको वाक़ियो थियो उहो डॉक्टर साहब सां कुझु इख़्तिलाफ़ थिया, जंहिंमें केसनि में पंहिंजो आहे पसो न कयो वियो दोस्तनि जे लाइ, कोर्टनि में जेको आहे दोस्तनि जो हेल्प न कयो वियो। जेके दोस्त शहीद थिया मां वधीक न चवंदुमि, पर उन्हनि जे लाइ बि कुझु न कयो वियो। पोइ असां जेका आहे पंहिंजो STP खे अलविदा चयोसीं। STP खे अलविदा चवण खां पोइ अली हसन साहब असां कुझु दोस्तनि सिंध यूनिटी फोरम जे नाले सां हिकु फोरम जोड़ियो, जेको ख़ालिद पंहिंजे सिंधी माण्हुनि सां पाण उन्हनि जे ॾुख सुख खां कुझु टाइम खां हली पोइ असां उनखे तनज़ीम जो शिकिल ॾिनूं, जेको पंहिंजो SNM जे नाले सां असां हिते 2-3 सालनि में सॼी सिंध में जेको असां पंहिंजा यूनिट क़ाइमु कया, सॼे सिंध में पंहिंजो एहतिजाज कया आहिनि। अॼु बि चयो जेको आहे पंहिंजो तारीख़ बि गवाह आहे, मीडिया तव्हां गवाह आहियो, तव्हां ॾिसंदव त भरपूर। पर उनमें बि अल्लाह ताला जेको आहे उनजी का मर्ज़ी साथ न ॾेई सघियो। असांजो जेको हुयो पंहिंजो जनरल सेक्रेटरी मरहूम क़ासिम चांडियो साहब, उहो जेको आहे MQM जे दहशतगर्दनि जे हथां क़तल थी वियो हुयो ऐं उन पासे खां पार्टी कमज़ोर थी। वरी साल बि मस्तु थियो जो अली हसन जेको आहे उन बीमारी जे दौरान पंहिंजो मां उनखे चवंदुसि त हू शहीद हुयो, उनखे स्लो पॉइज़न वग़ैरह अहिड़ी का चीज़ ॾिनी वई जो हू थोरनि ॾींहंनि में यकदमि ईअं बीमार थी वियो ऐं हू हिन दुनिया मां असांखे छॾे वियो। पोइ बि असां पार्टी खे हलाईंदे रहियासीं वधीक। पोइ वरी बार बार जेके आहिनि सहाफ़ी बि इहो सुवालु कंदा आहिनि, सिंधी माण्हू बि इहो सुवालु कंदा आहिनि, सॼी सिंधी इहो सुवालु कंदो आहे त भई क़ौम परस्त छो अलॻि अलॻि जेके आहिनि गॾु छो न। असां चयो त असां हिन पंहिंजो SNM मां अगरि कंहिं वॾी पार्टी में ज़िम थियूं त उते जेका आहे ताक़त आहे। पोइ तव्हांजे जेको आहे ॾिठो त असां कुझु साल पहिरें जेको आहे SUP में शमूलियत कई ऐं साईं जलाल महमूद शाह जी क़यादत में ऐं SUP में असीं हींअर कमु कयूं पिया था। मां पंहिंजे हिन ज़िले ओलह जो सदर आहियां। तव्हां दोस्तनि जे साम्हूं असांजो जेको पंहिंजो कमु आहे उहो कयूं था, तव्हां सभिनी जे साम्हूं आहे, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ। महिरबानी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में छा था सम्झो? साईं जे हवाले सां छा मैसेज ॾियणु चाहियो था सिंधी क़ौम खे ऐं क़ौम परस्त माण्हुनि खे? साईं मां चवां थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे शाइरनि जो सरताज आहे, ख़ासि करे असां सिंधी माण्हुनि जो सिंध जे लाइ। हुन जेका आहे हुनजी जेका आहे शाइरी मुंहिंजो तमामु जेको पसंदीदा हिकु शाइर आहे ऐं थोरो घणो मां शाह साहब खे पढ़ियो बि आहे। शाह साहब त सॼे आलम जे लाइ दुआ घुरी आहे, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सब आबाद करी। हुन सॼे आलम जी नुमाइंदगी कई, लेकिन ख़ासि करे सिंध जो शाइर आहे, सिंध जो आसी हुनखे जेको आहे सिंध जो हिकु बहितरीनु शाइर ऐं असां चवंदा शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, जंहिं ते तक़रीबन असीं हर साल वेंदा आहियूं। उते जेको आहे असांखे ॾाढो दिली सुकून ईंदो आहे। तक़रीबन मां हर साल जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते हिकु राति वञी रहंदो आहियां, उते दिली सुकून वठंदो आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ छा था सम्झो, केतिरे क़दुरु सीटूं खणंदियूं हिन वक़्तु? जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा हाल अवां असांजे आॾो आहिनि, अॻिते छा था सम्झो हिन हवाले सां? ॾिसो, मां चवंदुसि त पीपल्स पार्टी जेका खटे कोन थी। पोइ जेका इलेक्शन थी आहे उन में बि तव्हां ॾिठो आहे त इहो RO इलेक्शन थी आहे, उनमें जेका आहे वोट जेके आहिनि उहे न थिया आहिनि, पर सिलेक्ट जेके माण्हू उन्हनि खे आणणा हुया पॉसिबल। पोइ हिते बि हुननि जी का अहिड़ी डीलिंग हुजे, अॻी जेका गवर्नमेंट आहे उहो पीपल्स पार्टी कनि, पर सिंध जो आवाम, सिंधी माण्हू पीपल्स पार्टी खे रिजेक्ट करे चुका आहिनि, पीपल्स पार्टी खे वोट नथा ॾियनि। पीपल्स पार्टी हर दौर में सिंध दुश्मन पॉलिसियूं जेके आहिनि उहे इख़्तियार कयूं आहिनि। तव्हां हींअर जिते बि सिंधी आबादियूं आहिनि, जिते बि सिंध जी जेका आहे, तव्हां हिते कराची जे अंदरि जेके बि सिंधी ॻोठ आहिनि तव्हां वेंदव त उन्हनि जा हालत तव्हांखे ईअं महसूसु थींदो त उते न रोड, न रस्तो, न सिवरेज, न छा का बि जेके आहिनि ज़िंदगी जी सहूलियतूं न आहिनि। उनजे करे असांजे नज़र में असांजो माण्हुनि सां मिलूं था त हू पीपल्स पार्टी खे रिजेक्ट कनि था। बाक़ी हाणे सिलेक्ट करे कंहिंखे आणीनि त पोइ त पीपल्स पार्टी सिंध में जेका आहे वॾी पार्टी थी ईंदी। जदोजहद रही आहे पूरे सिंध में, अवां जो जेको आहे उहो जेको आहे हिकिड़ो नालो बि आहे, अवां जी पार्टी सरखरू बि थी ऐं काफ़ी हद ताईं जेको आहे अवां जी पार्टी पारां वॾियूं जेके बेटनि जे हवाले सां ज़बरदस्त हिकिड़ो माॾो अटकायो वियो, त उन में केतिरे हद तक अवां जी पार्टी खे जेको आहे इहा सिंध जे अॿोझ माण्हुनि खे फ़ाइदो पहुतो?
दोस्तों तव्हां ॾिठो आहे त बेटनि जे बारे में SUP मुसलसल जेका आहे पंहिंजो जदोजहद कंदी रही आहे। ख़ासि करे सिर्फ़ु ही बेटनि जो इशू न, बहरहाल जेको बि सिंध जो इशू हुयो उन ते जेको आहे SUP पंहिंजो अॻु भरी रही आहे। ऐं हाणे जेको तव्हां बेटनि जो सुवाल कयो पिया था त बेटनि ते शायदि तव्हां दोस्त असां सां गॾु हुयो, तव्हां बेटनि ते विया त जिते बेटनि ते असांखे लहण ई न ॾिनियो। सिर्फ़ु SUP न पर पंहिंजो कॉम्पर्स क़यादत जा जेके बि अॻुवान हुया उहे गॾिजी विया। उन खां न पोइ उन खां बाद में असां हैदराबाद में जेको आहे डॉक्टर कादिर मक्सी जी सरबराही में काल ॾिनो वियो, उहो एहतजाज उते नोट करायोसीं। उन खां पोइ SUP जे तरफ़ां गवर्नर हाउस जे साम्हूं जेका आहे काल ॾिनीसीं सॼे सिंध वासियुनि खे। उन में तमामु सुठे नमूने सां सॼे सिंध जे माण्हुनि सुठी मोट ॾिनी आहे। उनमें लखनि जे तादाद में माण्हू गॾु थिया आहिनि। तव्हां ॾिठो आहे त उहो पंहिंजो अॻिते उनखे उहो कानून जेको आहे पास कराइण जी कोशिशि कयूं, लेकिन उहे न करे सघिया। अञा बि उहे पंहिंजो कोशिशि कंदा, पर SUP मुसलसल ऐं जदोजहद में का बि सिंध दुश्मन पॉलिसी हूंदी उहो इंशाअल्लाह असां थियण न ॾींदासीं। पार्टी सां वाबस्ता आहियो, रोज़ानो किथे न किथे मेड़ाका, जलसा, जुलूस, एहतजाज, एतिरी मसरूफ़ियतुनि में घर वारनि खे केतिरो टाइम ॾियो था? साईं ज़रूरु घर वारनि खे टाइम नथा ॾियूं। ऐं उन में मां इहो ज़रूरु चवंदुसि त घर वारा उन में मुसलसल चवंदा आहिनि भई तव्हां टाइम नथा ॾियो। बहरहाल असांजो सोच इहो आहे, असांजो नज़रियो इहो आहे त असां पंहिंजो अॼु हिते पघर वहाईंदासीं त सुभाणे असांखे रत वहाइण जी ज़रूरत न पवंदी। तव्हां ॿियनि काफ़ी जॻहियुनि जो जेको आहे मुआइनो कयो, जिते अॼु हू रत पिया था ॾियनि पर वक़्तु उन्हनि पघर न ॾिनो आहे, त अॼु उन्हनि जो रत बि राइगान वञे थो। त बिल्कुलु घर वारनि खे इहे इशू आहिनि त भई तव्हां टाइम नथा घर खे ॾियो, तव्हां जेको आहे सियासी पंहिंजे एक्टिविटियुनि में ज़्यादा टाइम ॾियो था। पर उन घर वारनि जे जेको आहे कावड़ उहे बर्दाश्त करे बि असां जेको आहे पार्टी खे वधीक टाइम ॾियूं था, सिंध खे वधीक टाइम ॾियूं था, सिंधी माण्हुनि जे लाइ वधीक टाइम वक़्फ़ु कयूं था। सिंधी अवाम खे अॻिते वधण जे लाइ, सिंध खे बचाइण जे लाइ, सिंध जी मालिकी करण जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो आहे, उनखे छा करणु घुरिजे? मां सिंधी अवाम खे, सिंधी माण्हुनि खे चवणु चाहींदुसि त उहे जेके आहिनि पंहिंजो छड़ो छड़ाइण खां कंहिं बि सियासी पार्टी जेको आहे उन जे अचनि ऐं जेको सिंध दोस्त हुजनि उन्हनि सां गॾिजी वञनि। ऐं ख़ासि करे मां सिंधियुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त उहे जेको आहिनि ॿाहिराड़ियुनि खां निकिरी पंहिंजे शहरनि जी मालिकी कनि, ख़ासि करे कराची जी मालिकी कनि। कराची में जेको धारियो आहे उहो तमामु ज़्यादा, ऐं जे अगरि कराची में सिंधी आहे बि उहो बसि हर को छड़ो छड़ आहे। ऐं हालांकि वॾी आबादी आहे ऐं तमामु घणो सिंधी जेको आहे कराची में रहे थो। असां अली हसन मरहूम में कंहिं दौर में असां बाक़ाइदे विज़िट कई, सिंधी ॻोठनि में वियासीं त हिते जेको आहे न करोड़नि जे तादाद में सिंधी रहनि था, पर उहे पाण में थोरो छड़ो छड़ आहिनि। मां जेके बि सिंधी आहिनि उनखे चवां थो पंहिंजो सिंध दोस्त जंहिंखे बि सम्झो, मां न चवंदुसि ज़रूरी SUP या ज़रूरी जेका आहे कंहिं कॉम्पर्स पार्टी, पर जेके बि सिंध दोस्त पार्टियूं हुजनि उन पार्टियुनि में शामिलु थियनि, पंहिंजे माण्हुनि जो जेको आहे सॾ में सॾु ॾियनि, सिंध जो जेको इशू हुजे उन ते सभु गॾिजी बीहनि ऐं पंहिंजे ॿारनि खे जेको आहे तइलीम ॾियारीनि, तइलीम ॾे अॻिते वञनि। असां बि पंहिंजो आहे हिकु ग़रीब घराणे, मुंहिंजो पीउ जेको आहे हारी हुयो, असां बि उतां जेको आहे हिन खां 20-25 साल पहिरियां हैदराबाद ज़िले जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु हुयो शेख बिरकियो, उतां निकिरी आया आहियूं हिते कराची में। शुक्र आहे अॼु जेको आहे पंहिंजा भाइर, पंहिंजा पुट सभु कंहिं न कंहिं पंहिंजे मशगूल सां लॻियल आहिनि, उहे ख़ुशि आहिनि। त मां सभिनी खे इहो पैगाम ॾींदुसि बाबा अचो हिते थोरो घणो पंहिंजो कारोबार कयो, पंहिंजो कुझु न कुझु कयो त हिते जेको आहे तव्हां ख़ुशहाल थींदव, सिंध जी मालिकी थींदी। कराची में तव्हां ईंदव त सिंध जी दिलि जेका कराची आहे उन जी मालिकी थींदी ऐं सिंध जी मालिकी थींदी। मां इहो हर सिंधी खे हर बार चवंदुसि अचो कराची में आबाद थियो। ऐं असां 2010 में बि तव्हां ॾिठो आहे त माण्हू आया त उन्हनि जो साथ ॾिनोसीं, हिते विहारियोसीं, उन्हनि खे अजो ॾिनोसीं। 2 साल मां पंहिंजो क्लिनिक कमकार छॾे पंहिंजो टाइम जेको आहे उन्हनि माण्हुनि खे ॾिनोसीं। उहे माण्हू हिन बस गिरदाई में अॼु बि तव्हांखे मिलंदा हूंदा, वेठा आहिनि, कंहिं पंहिंजो घरु, कंहिं पंहिंजो कारोबार, लेकिन ख़ुशि आहिनि। उहे वापसि कंहिं न सोचियो त मां जेको आहे सखर वञा, मां जेको आहे लाड़काणे वञा, या मां जंहिं इलाइक़नि मां उते वञा उहे हिते आबाद थिया आहिनि। अहिड़ी तरीक़े ते मां ॿियनि नौजवाननि खे, लिखियलु पढ़ियलु नौजवाननि खे जेके क़बाइली झेड़नि जे इन में उते फथल आहिनि त उहे छॾे बराए महिरबानी अचनि कराची में हिते पंहिंजो रोज़गारु कनि ऐं पाण खे बि ख़ुशहाल कनि, पंहिंजे फैमिलियुनि खे बि ख़ुशहाल कनि ऐं सिंध खे बि ख़ुशहाल कनि।
जी नादरीन, अवां ॾिठो त अॼु हींअर असीं जेको आहे कराची जे जेको आहे डॉक्टर अली नवाज़ गबोल साहब सां मौजूदु हुआ सां गॾु हुआसीं, जेको सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले ओला जो जेको आहे उहो सदर आहे, ऐं उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं। नादरीन, हिन जेको आहे साईं डॉक्टर अली नवाज़ गबोल सां जेका ॻाल्हि ॿोल थी मां ॿुधी, साईं जो इहो ई मैसेज आहे त जेके बि असांजा सिंधी नौजवान आहिनि जेके ॿाहिराड़ियुनि में रहनि था, उहो किथे अचनि, कराची में त अचनि ऐं पंहिंजी कराची जी मालिकी कनि, ऐं जेको आहे हू हिकिड़ी सुठी सोच रखनि, क़बीलाई जड़नि मां, क़ौमी जड़नि मां, इन ख़ुदि रस्म खां निकिरी करे हिते अचनि, पंहिंजो तालीम पढ़ाइनि ऐं उन खां पोइ सिंध जी बि मालिकी कनि, ऐं तमामु जेको आहे उहो अॻिते निकिरी वञनि था, जीअं सिंध जो नालो जेको आहे उहो रोशन कनि। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच टीवी, कराची, सिंध। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।